Murtaza HD Production. Subscribe now. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين. صلوات سيدنا ونبينا وطبيب قلوبنا وشفيع ذنوبنا مولانا أبي القاسم محمد والصلاة والسلام على سيد المطهر والإمام المظفر الشجاع غضنفر أبي شبير وشبر قاسم طوبى والسقر العنزع البطين الأشرف المكين مولانا ومولى الثقلين أبي الحسنين أمير المؤمنين علي بن أبي طالب الصلوات والصلاة كربلاء الذي قال
ज़ैनब वया उम्म कुलसूम वया रुक़य्यत वया सकीना वया जारियत उम्मी ज़हरा अलैकुन्न मिन्निस्सलाम व लानतुद्दाइमतु अला आदाइहिम व मुनकिरी फ़ज़ाइलिहिम व ग़ासिबी हुक़ूक़िहिम मिन यौमिना हाज़ा इला क़ियामि यौमिद्दीन व बअद यौमिद्दीन अम्मा बअद फ़क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलुहुल हक़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व क़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम अल्लाह बतफ़ैले मासूमीन अलैहिमुस्सलातु वस्सलाम तमाम सभी साहिबान जो मजलिस हज़रत सकीना सलाम अल्लाह अलैहा में अचम पांजी दरबार में कबूल फरमाए। सैयदा जो सबको खालिक बानियान तमाम सामीन जो हाजिरों को यूँ फरमाए। हाजी अल्लाह के दरबार में इल्तिजा है खुदावंद आलम हाजी संजो खान उस्ताद मोहम्मद अयूब इन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह उनजा दरजात बुलंद फरमाए। करबला जे नवाब अली खुदा इन्हनि खे कचहरी नसीब फरमाए। सैयदा जे सदक़े डेरो अली हसन खान बीमार है सभी दुआ करो अल्लाह शब्बीर के सदके साईं के शिफाए कुल्ली अता फरमाए। करबला जे नवाब जो सब जेतरा भी जेतरी हाजत खणी आया हो मौला सभिनी जी पूरी फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत जे लाइ जंहिं जंहिं खे सलावात अचे थी हिस्सो वठो सलावात पढ़ो। अल्लाह ताला कुरान मजीद में पंहिंजे बंदन सां मुखातिब थी इरशाद थो फरमाए वक़ाल रब्बुकुम ऐं तव्हांजे रब तव्हांखे चयो आहे उदऊनी मूंखां दुआ घुरो अस्तजिब लकुम मां उहो रब आहियां जेको तव्हांजी दुआउनि खे क़बूल कंदो। तव्हां मूंखे सॾियो मां उहा ज़ात आहियां जो तव्हांखे सॾ में सॾु ॾींदुमि। दुआ अल्लाह सां राबिते जो नाम। दुआ अल्लाह सां कचहरीअ जो नाम। दुआ जी तारीफ़ में मुझे मासूम तो फरमाए अगर कोई इंसान इबादत करने का बाद दुआ न तो घुरे
तो अल्लाह फरिश्तन के तो चवे घणो इबादत इन बंदे दे मुंह ते वनी हणो चौस त रब तो चवई मां तुझे सजदन जो मोहताज न आहियां मां त ही बहाना पे तो ठाहियां जे तू घुरे त मां रब तोखे अता कयां। लेकिन दुआ घुरण जो तरीक़ो छा आहे, कीअं घुरिजे दुआ? फरमाइन था दुआ घुरण जो सलीक़ो, दुआ घुरण जो तरीक़ो जेकॾहिं बंदा सिखणो अथई त नंढड़े ॿार खां सिख। बच्चे के काई शइ न मिले अदा माले ॾिसो, बच्चे के काई शइ न मिले त पोइ रोंदो आहे, तेसी ताईं रोंदो आहे जेसी ताईं उनजी हाजत पूरी न थिए। तोखे दुआ घुरण खां पहिरियां रोई रोई करीम जे दरबार में बाॾाए जेसी ताईं हाजत पूरी न थिए त रोअण बंदि न कर। सरकार मां हिकिड़े उलमा मां हिकु आलिम दीन खे ॾिठो लाड़काने जे पासे ते। कुछ मानू अची चवण लगा किबला सैयद दादा आयो असांजे लाइ दुआ करो। घबराइजी त न वे, उन आलिम घणी देर ते रोअण शुरू, मुझे लफ्ज़न सां गॾिया हलियो, रोई देर सां। उन सवालिया जे मुंह करे उन आलिम चयो मुखां जो तो चौराएंसि कॾहिं पाण घुरी अथई दुआ जो तोखे जवाब ॾिनो हुजई त मुखां छो तो चौराए पहिरियों घुर न पाण ये क़िबला से कीअं घुरां। सरकार जन वरंदी ॾिनी त जॾहिं काइनात सुम्ही पवे तू उथ वुज़ू करे सर सजदे में अची रख मुसल्ले ते, पोइ हिकिड़ो जुमिलो चवे या शरीक ॾस त उन खां वञी दुआ घुरायां, उन खां वञी पूरी करायां। जे ला शरीक आहे त सदको हुसैन जो मुंहिंजो हाजत पूरी। पंजे इमाम हजरत मोहम्मद बाकिर अलैहिस्सलातु वस्सलाम ये सलवात जेका है इहा खुद दुआ है। मुझे मासूम का पुछा के वे तो मौला कोई भी अमल था कयूं तो तव्हां इरशाद था फरमायो पहिरियों में सलावात आखिर में भी सलावात, अगे अगे तव्हां सभु ॻाल्हाईंदा हुयो या तव्हां इहा तरक़ी कई आहे जो ॻाल्हाइण विसरी वियो अथव या मां एतिरी तरक़ी कई आहे जो मूंसां तव्हां ॻाल्हायो नथा। हिकु सलावात बाबा ते बुलंद पढ़ो है। पंजे हाथी खपे जो सलावात के मुतालिक अर्ज कया मुझे मौला जन को पूछा कि मौला अग में भी सलावात बाद में भी सलावात इज्जत आहे उहा दुआ जेका तव्हां दस्यो था ये अग में ऐं बाद में सलावात छा। मौला जन फरमायो सलावात खुद दुआ है। अल्लाहुम्मा सल्ले अला मोहम्मद व आले मोहम्मद, ऐ मुझे अल्लाह रहमत नाजिल कर मुस्तफ़ा ते ऐं आले मुस्तफ़ा ते, मोहम्मद ते सलावत रहमत नाजिल कर ऐं मोहम्मद जी आल ते।
फरमाइन था या सलावात अहिड़ी दुआ है जंहिंजे सदके में अल्लाह तुंहिंजी दुआ भी कबूल करे। अमीरुल मोमिनीन जो ना खयो मूंखे हज़रत मूसा जे दौर जी दुआ याद आई। हज़रत मूसा जन रस्तो ॾेयूं कोहे तूर ते पिया वञनि, हिकु अक़ीक़ ज़मीन ते पयल हुयो। हज़रत मूसा खयो, वो अक़ीक़ मूसा जे हथनि ते न आयो। हज़रत मूसा दुआ घुरी, मुंहिंजा अल्लाह साईं अक़ीक़ जो वज़न कोई कोन्हे, करीम रब ये मुझे हथन ते न आयो आ। मुझे अल्लाह साईं ये मुझी मुश्किल आ, मुझी आसान कर। कुदरत जो आवाज़ तो के मुश्किल जे हल करण जे लाइ मूसा हिकड़ी तो के दुआ थो दस्यां, ऐं उहा जॾहिं बि दुआ घुरंदे त ख़ालिक तुंहिंजी दुआ खे रद्द न कंदो, तुंहिंजी दुआ जल्दी क़बूल थींदी। मौला उहो कहिड़ी दुआ फरमाइनि त 3 मरतबा चओ या अलियो या अलियो या अली। हज़रत मूसा जरी मल 3 मरतबा अमीर जो नाम खयो त वो अक़ीक़ अची मूसा जे हथनि ते पियो। हज़रत मूसा जन फरमाइनि त अॻे त हथ ते अचे न पियो, हाणे जल्दी हथ ते अची वे। तो यो सब राज इन इसमें गिरामी में हुयो जंहिंजो नाम वरतई मन दुआ अली जो नाम। अहिड़ी दुआ है जेकॾहिं बंदो पढ़े त ख़ुदा उनजी मुश्किलूं आसान कंदो आहे। सलावात बाबा दे वलन मुझे बच्चे तहां जे सलावात के मुतालिक पे पढ़ियो। एक रिवायत मुखान ॿुधो, जलाउल उलूम में अल्लामा मजलिसी अलैहि रहमा जन लिखन था, मौला जन फरमाइन था रिसालत माब जन 60,000 माण्हू हिक वक्त फरमाइन था मूं ते ऐं मुंहिंजी आल ते सलावात था पढ़नि। मौला को फरमाइन था मां मोहम्मद उन्हनि जूं शक्लूं भी सुञाणा थो, आवाज़ भी जाना थो, हाजतूं भी जाना थो। हाणे जेकॾहिं शक्लूं सुञाणे थो त अहिड़ी सलावात पढ़ो जो रहमतुल लिल आलमीन राज़ी थी पवे। पंजे इमाम हजरत मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम कई माण्हू जी पुछा कई तो मौला अल्लाह जे तो दुआ घुरो, घुरी घुरी थकजी पिया आहियूं, ख़ालिक उहा दुआ क़बूल त नथो करे। मौला जन फरमाइन त तुंहिंजो ॿाहिरां अचे पंहिंजे घर जे दरवाज़े ते ऐं घर जो दर अंदरां बंदि हुजे त पोइ छा कंदे? चए तो मौला मां दरवाज़ो खड़काईंदुमि। फरमाइन था केसी ताईं के जेसी ताईं दर खुले। मौला जन फरमाइन था गुनाहन करण जे करे इजाबत दुआ जो दरवाज़ो बंद थी वेंदो आहे। तूं दुआ घुरंदो रहो, कॾहिं त करीम उहो दरवाज़ो खोलींदो, तुंहिंजी दुआ क़बूल थी। दुआ अल्लाह सां राबिते जो नाम। दुआउनि में हिकिड़ी दुआ है, उन्हें दुआ के नमाज चइबो आहे। नमाज जो नालो खयों त बीपी तव्हांजो लो थी न पोइ पढ़ो न हरो भरो बीपी छो था लो कराईंदा वठो। नमाज अल्लाह सां राबिते जो नाम। राबितो बंदो कीअं कंदो?
एडे होडे निहारे वटि पुट वरी हेड़ो मौक़ो न मिलंदे। मां ही जेके पटे ॻाल्हियूं थो कयां आज़ा मूंखे यादि मजलिस जो फ़ाइदो वठंदे इमामनि जे तरफ़ खां मां नियापो तव्हां ताईं थो पहुचायां। परते मुंहुं करे वियो मूं ते फ़र्क़ु कोई कोन्हे। मुंहिंजे उहे दौर ई मुंहिंजा गुज़री विया जो मां चवां त हीअं बि कयां हीअं बि कयां। बसि मुंहिंजो कमु आहे नियापो पहुचाइण। तव्हां ॼाणो या मुंहिंजो मौला ॼाणे। नमाज अल्लाह सां राबिते जो नाम आहे। नमाज अल्लाह सां कचहरी जो नाम आहे। अली इमाम तो फरमाए, अली तो फरमाए जेॾी महिल मुंहिंजी दिलि चाहींदी आहे त मां अल्लाह सां कचहरी कयां त नमाज पढ़ंदो आहियां। जॾहिं मुंहिंजी दिलि चाहींदी आहे त रब मूं सां कचहरी करे त क़ुरान पढ़ंदो आहियां। अरे अल्लाह सां राबितो कजे कीअं? अल्लाह सां कचहरी जी शुरूआत कजे कीअं? अॼोके दौर में त राबितो करणु सफ़ा सवलो आहे। मोबाइल तव्हांजे हथ में आहे, शायदि उहो खीसो बेरो न कंहिं बेज़ीनत आहे जंहिंमें मोबाइल न हुजे। इमाम ज़माना जे ज़ुहूर जे अलामतुनि में उलमा था चवनि हिकिड़ी अलामत आहे त काबे में काबे जे चौधारी गाने जो आवाज़ ईंदो। माण्हू सोचनि पिया त काबे में बि गानो, लेकिन तवाफ कंदे कंदे इन मोबाइल में उहे गाननि जा आवाज़ हलण शुरू थी विया। हर कंहिं सम्झो त मुंहिंजे आका जे फरमाननि में कमीअ जो इम्कान पर मूंखे ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं सिर्फ़ दुआ जे मुतालिक़। मज़ो ईंदो आहे उन माण्हूअ खे जेको माण्हू मौज़ू पसंदि हूंदो आहे पोइ उन खे ॿ ॻाल्हियूं करण में लुत्फ़ ईंदो आहे। अर्ज़ थो कयां नमाज़ अहिड़ी दुआ आहे जेका राबिते सां शुरू थींदी आहे। नंबर हणिबो आहे न सभ खां पहिरियां ॻाल्हायो त मोबाइल ते नंबर हणिबो आहे न राबिते जे लाइ डायल कबो आहे। साईं थो चवे नंबर डायल कंदा आहियो पोइ जेॾी महिल राबितो थींदो आहे त पोइ तव्हां छा चवंदा आहियो? हलो। अंग्रेज़ी मूंखे ईंदी घटि आहे। माना इहो राबितो शुरू थी। ख़ुदा सां राबितो कीअं कजे? नंबर मिलाइण जी जॻह ते आहे नियत। शुरू नमाज़ करण खां पहिरियों नियत कयो। नियत में फिक़ही तौर ते उलमा ने इहो ॾसियो आहे त लफ़्ज़ चवणु ज़रूरी कोन्हनि। दिलि जो इरादो या नियत। मुंहिंजा मालिक साईं पहिरियों ई दिलि ॾींदे मूंखे त पोइ हर उज़वो दिलि जो मुहताज आहे। दिलि ॾिनई माना बदन सॼो रब जे हवाले। हाणे जॾहिं नियत कबी राबितो शुरू पोइ चइबो अल्लाहु अकबर। हाणे जेॾी महिल राबितो रब सां 2 मिंट कचहरी कयूं रब सां जेके राज़ी वेठा आहियो मूंखे सलावत मां ख़बर पवंदी। अल्लाहु अकबर चयोसीं हाणे कचहरी जो आगाज़ कयो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तुंहिंजे नाम सां शुरू थो कयां छो त तूं रहमान बि आहीं, हिते बि महिरबान आहे हुते बि महिरबान आहे। हाणे जेॾी महिल शुरू थी वई गुफ़्तगू बंदो चए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब तारीफ़ तुझे लाइ छो
जे आलमीन के बियो केर तो पाले पियो तुंहिंजी ज़ात आ हिते अचण खां पोइ छा शिक में मातर में भी पालण वारी तुंहिंजी ज़ात आ तू रहमान आ हिन दुनिया में भी पाले कुदरत जो आवाज़ ते बंदा 70 मायरनि जी मोहब्बत गॾु कर उन्हनि मायरनि जी मोहब्बत अञा घटि अथई मां ख़ालिक घणो थो प्यार मां रहीम आहियां ना उम्मीद इंसान जे लाइ रिवायत तो पढ़ा मौला जन फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं ॿिनि बंदनि के ख़ुदा हुकुम कंदो वञो जहन्नम में तेरे मारे ॾिसो बिस्मिल्लाह वञो जहन्नम हिकिड़ो तेज़ कदम खणी जहन्नम जे पासे ॾे ॾींदे जेॾी महिल तकिड़ा कदम खणी जहन्नम जे पासे ॾे वञणु शुरू कंदो उन वक़्तु कुदरत जो आवाज़ ईंदो बंदा जहन्नम जे पासे ॾे एतिरो तेज़ थो वञे पिशेमान थी चंदो करीम रब दुनिया में तो तुझो चवण न कयम अज मुझे ज़मीर मुखे टोकियो अज त करीम जो चवण कर मन हो राज़ी थी पवई तुझे राज पे जे खातिर जहन्नम में भी वञण लाइ तैयार हां कुदरत जो आवाज़ पहुचे जे रहीम सॼो थी त माखो वधीक मेहरबान केरा मोट वञ जन्नत में तुझा गुनाह माफ़ करे आवाज़ कुदरत ईंदो बंदा छॾियो छा थई पोइते जो पोइते पे तो ॾिसंदो वञे जो तो मुंहिंजा मालिक साईं मां कुझु बि न छॾियो आहे गुनाह एतिरा कया अथनि जो हाणे मुंहिंजो कुझु बि न आहे रहियो निहारियां पोइते इन करे थो जो मां गुनाहगार हां तुंहिंजी रहमत मता सॾु बि करे आवाज़ कुदरत ईंदो रहमत जो नालो खयो थी मुखों वधीक रहीम केरी तू रहमान तू रहीम मालिक यौमिद्दीन क़यामत जे ॾींहं जो मालिक इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन तुंहिंजी इबादत थो कयां तो खाई मदद तो वठा खुदा तो फरमाए मुझे तारीफ कई न कि हाँ मुझा मालिक कि हाँ घोर न ते तो इहदिना सिरातल मुस्तकीम जेकी वेठा आयो आखिर ताईं बिस्मिल्लाह सभिनी के लम्हे फिक्र जे करे पियो तो सदियां गौर सां ॿुधो इहदिना सिरातल मुस्तकीम मुझा अल्लाह ये जेका कचहरी मुझी हले थी न इन्हें कचहरी में केर मुखिल न थे बस या कचहरी हले पई इन्हें ते कायम जो त इहा कचहरी सेखारी कया सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम जागो था या ना ओ नमाज पढ़ी 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 जरी मला आखिर में इंदो कचहरी बर्खास्त थींदी आहे माण्हू उथंदा आहिनि कचहरी करे तो पोचदान से चंगो हलो अस्सलाम वालेकुम खुदा फरमाए तो मुते भी तो सलाम करना सलाम बढ़ाए ना तो मालिक से सलाम जी माना है दुआ ताके बुद्धना भलो गालिन मा गालियों निकरन थी सलाम मुसलमान की शनाख्त
हिकड़ो चवे सलामुन अलैकुम, ॿियो चवे अलैकुम अस्सलाम। ॿई सलाम हिकड़ो करे ॿियो जवाब ॾे। माना तव्हांखे ईंदी आहे सलामुन अलैकुम, जंहिंखे ईंदी आहे कोई जवान मूंखे ॿुधाए। खुदा जी तोते सलामती हुजे, खुदा तोखे सलामत रखे। दुआ जो कयूं था तोखे खुदा सलामत रखे, पोइ चोरी छो करायूं, पोइ गिला छो कयूं, पोइ गीबत छो कयूं। माना असां वटि अञा उहो इस्लाम पहुतो ई कोन्हे जंहिं इस्लाम जी ज़ुबान ऐं अमल में को फ़र्क़ ई न हुजे। ऐं मुंहिंजा बंदा हाणे मूंखे सलाम कर के मालिक तूं त सलामती ॾियण वारो आहे, के मुंहिंजे महबूब ते कर। ऐं बंदो त चवे अस्सलामु अलैका अय्युहन नबी, ऐ मदनी तोते सलाम। फायदो छा आहे? जंहिंजे मोट में रहमतुल लिल आलमीन भी चवई बंदा तोते भी सलाम हुजे, तुंहिंजी सलामती जी दुआ क़बूल थिए या न थिए, मुंहिंजे आका जी सलामती जी दुआ रद्द थियण जो इम्कान ही कोन्हे। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। आदम खां वठी खातम ताईं, खातम खां वठी महदी ताईं सब सालिहीन, ये सब तुझे हक में दुआ करो। करबला वेंदा आहियो, ॻाल्हायो मूंसां, करबला विया आहियो? जेके विया आहियो मौला ज़ियारतूं क़बूल करे, जेके न विया आहियो मौला तव्हांखे घुराए। करबला वेंदव अब्बास जे मौला जे रोज़े जे ॿाहिरां जेॾी महिल ज़ियारत वञी पढ़ंदो सलाम वराईंदो त छा चवंदो? अस्सलामु अलैका या अब्द सालिह, ऐ अल्लाह जा सालिह बंदा तो ते मुझे सलाम। पर जे मोट में अब्बास भी चवई नमाज में वॾे मां वॾो फ़ाइदो इहो आहे जो 14 जी दुआ नसीब थींदी आहे, अंबियान जी दुआ नसीब थींदी आहे, खुदा राज़ी थींदो आहे, ज़ैनब जी मां दुआ ॾींदी आहे। मुंहिंजा साईं दुआऊं त हर इमाम घुरी, लेकिन एक इमाम तहज्जुद की नमाज में दुआ घुरंदो हो, मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे हिक धीउ अता कर। उन मुंहिंजे रहबर जो नालो हुसैन आहे। तहज्जुद की नमाज में हुसैन पे तो दुआ घुरे, मुंहिंजा अल्लाह मूंखे हिक अहिड़ी धीउ ॾे जेको सवा मां हुसैन जी गुज़रे न, उन धी जो मूंसां प्यार एतिरो हुजे जो मुखों सवा वरी उन्हें जी न गुज़रे। अल्लाह शबीर जे दुआ जी तस्वीर बनाए सकीना के रबाब जी गोद में मोकिलियो। सैयदन जा मुकानी और रिवायतूं ॿ पढ़ियूं थियूं वञनि। हिकिड़ी रिवायत हज़रत फिज़ा सकीना के खयो, माॾे ॾिसो सकीना के खणी अची हुसैन जे हथनि ते रखी, जेकी साहिबे औलाद वेठा हो, जिनके खुदा धीअर ॾिनियूं हिन मालिक बख़्शे ॾियो। मजलिस जे शुरू में हिकिड़ी इल्तिजा तो कयां, हे मुंहिंजा हथ आहिनि, अदब जा हथ ॿधी था, सभिनी पीअरुनि खे तो चवां धीउ के कॾहिं चमाट न हणंदा, इन जे करे जो धीउ उहा आहे जंहिंखो इहा चमाट विसरंदी कान्हे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। जेकॾहिं तुंहिंजी धीउ को तुंहिंजी चमाट नथी विसरे त ज़ैनब जे माउ को गैरनि जी चमाट काॾों विसरी हूंदी।
हुसैन जे धी खां कातिलन जी चमाटो कदम विसरे न्याणी दुनिया ते अचे पी जे हथन में ईंदी आहे त पी रुखसार चुमंदो आहे पी रुखसार चुमण खां बाद पेशानी चुमंदो आहे वरी मथे ते चुमी ॾींदो आहे लेकिन अल्लाह गवाह मसाहिब खान था पढ़न जॾहिं महिल सकीना साइन धरती ते आई त हुसैन रुखसार न चुमिया हुसैन पेशानी न चुमी हुसैन सैयदा जो सरे अनवर न चुमियो छा कई शबीर पहिरियां पहिरियां सकीना जो गलो चुमियो हुसैन सकीना जे हथन जो कारायूं चुमी फिजा जदी मौला धी जो सर चुमबो आ रुखसार चुमबा है तां गलो छो था चुमियो कारायूं छो था चुमियो ॾिसो माॾे हुसैन रोई चए थो अम्मा फिजा मुंहिंजी धीअ कैदड़ थी वई शल अली जो धीअ राज़ी थी अम्मा मुझी धीअ कैदड़ थींदी लेकिन अम्मा फिजा कैदीअ जा मरण जे टाइम ते ज़ंजीर लहंदा आहिनि मुंहिंजे धीअ जा क़बर में बि न लहंदा सकरत जे आसपास जे इलाके जा शरीफ हुसैन हिकु वॾो अमल कयो जो सकीना जे नंढड़नि पेरनि जो नंढड़ियूं तरियूं चुमियनि फिजा को रोअण निकतो चेती मौला हीअं त कंहिंखे प्यार न कयो आहे हुसैन फरमाए तो अम्मा फिजा हीअ मुंहिंजी उहा धीअ आहे जंहिंखे मुंहिंजा कातिल घोड़नि जे पोयां डुकाईंदा हिन जा पेर ज़ख़्मी थींदा मूंखे सॾ पई कंदी मुंहिंजा अमीर बाबा ओ मुंहिंजा मुसाफ़िर बाबा बाबा ॾिस मुंहिंजा पेर ज़ख़्मी ठही ये पहली रिवायत ॿी रिवायत ॿ लगातार हुसैन जी धी रोंदी रही ॿिए ॾींहुं शाम जो हज़रत रबाब खणी अची हुसैन जे हथनि ते रखी नातिक़े क़ुरान जी आयत जेॾी महिल शबीर जे हथनि ते आई हज़रत रबाब चई मौला कल्हा को न्याणीअ खीर न वरितो आहे कल्हा को सकीना रोअण बंदि न कयो आहे मूं त ॾिसो हुसैन धीअ खे मथे आणे रोई चवनि था हा मुंहिंजी निमाणी धीअ अखियूं खोले शबीर ॾे मुंहुं करे जो ॾिठई हुसैन फरमाए तो रबाब हीअ मुंहिंजी अज़ादार धीअ जंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे रोअण में गुज़री वेंदी अल्लाह तव्हांजो रोअण क़बूल करे मुंहिंजा बुज़ुर्ग साईं मां लख दफ़ा पढ़ा शल अली जो धीअर राज़ी हुजनि तव्हां ॿाहूं न ॿधंदा कयो गुज़ारिश बि कयनि हुसैन फरमाए थो अम्मा फिजा रबाब ये मुझी उहा धी आहे जेका दीन जी बका जे ख़ातिर बुखूं काटींदी सकीना जे फज़ीलत जो हिकिड़ो जुमिलो पढ़ण थो चाहियां हीअ उहा हुसैन जी धी आहे जंहिंजा क़दम मदीने जे धरतीअ ते घटि आया घणो टाइम सीननि ते सुम्हंदी रही कॾहिं चाचा खणने त भाइर इंतज़ार कनि भाइर खणने त भेनर इंतज़ार कनि भेनर खणने त पुफियूं इंतज़ार कनि रुअण वारा पुफियूं खणनि त माउ इंतज़ार करे टे निशानियूं पढ़ंदो आहियां मां हुसैन जे निमाणी धीउ जो ऐं उहे वाजिब समझी पढ़ंदो आहियां अॼु बि हिते पढ़ण थो चाहियां पहिरीं हुसैन जे धीउ जी ख़ुसूसियत 3 सालनि जे उमिरि में सकीना खे क़ुरान यादि आहे ऐं एतिरो भलो क़ुरान पढ़े जो हुसैन फरमाईंदो आहे तव्हांखे मुंहिंजो क़ुरान थो वणे मूंखे सकीना जो क़ुरान वणे हुसैन जे धीउ जी ॿी निशानी ॿी ख़ुसूसियत 3
3 सालन जे उम्र में सकीना जी नमाज कज़ा कोन्हे ताजी तवज्जो करने का हुसैन जे धी जी नमाज कज़ा कोन्हे सरकारे अल्लामा कल्बे सादिक जवन था जने नमाज पढ़ंदी हुई न त पोइ मुसल्ला खणंदी है पी जे लाइ पाणीअ जो बर्तन भरे रखंदी हुई त बाबा जने ईंदा अची वुज़ू कंदा मुसल्ला विछाए हिक ते पाण वेहंदी हुई ॿियो ख़ाली मुसल्लो रखी पोइ सॾ कंदी हुई हलिया मुंहिंजा नमाज़ी बाबा अच मुंहिंजा नमाज़ी बाबा नमाज जो टाइम थी वियो अथई रोअण वारा 10 मुहर्रम जी तारीख़ हुई पाणी हुयो कोन जो पी जे लाइ भरे रखे ॿ ख़ाली मुसल्ला विछाए मां लख दफ़ा पढ़ां ॿ मुसल्ला विछाए ख़ाली मुसल्ला विछाए हिक ते पाण वेठी हाणे सॾ थी करे बाबा अच नमाज जो टाइम सॾ कंदी पई रहे अचानक सकीना जे पोयां कदमनि जो आवाज़ आयो धीअ सम्झो बाबो थो अचे कहिड़नि लफ़्ज़नि में चवां पोइ ते जो निहारे हिक बेहया जे हथ में हुसैन जो सर शबीर जे ज़ुल्फ़नि मां वठियो थो अचे धीअ जे अॻियां अची हुसैन जो सर उछलायईं बाबा बाबा करे डोड़ी मुंहं ते मोहर रखी पहिरियों जुमिलो थी चवे बाबा अॼु नमाज़ हीअं पढ़ण हुसैन जे मुंहं ते मोहर रखी वेहण शुरू कई सैयदनि जा मुकाणियो कातिल जेॾी महिल ज़ुल्म कयो पीउ जो सर रखी पोइ ते चई बाबा हाणे धीअ मजबूर आहे हुसैन जे धी जी टी शइ पर्दो सकीना खे वॾो प्यारो छा मतलब साईं फरमाए थी 3 शयूं मां सकीना जी पसंदीदा आहिनि जेका न्याणी मां सकीना खे रुअण अचे त मां सकीना जो उन लाइ पैगाम आहे मुंहिंजे लाइ रुअण फ़ाइदो तॾहिं ॾींदव न क़ुरान विसारियो न नमाज़ छॾियो न पर्दो विसारियो 3 कम कंदो हुसैन जी धी दुआ ॾींदव 2-2.5 सालनि जी उमिरि मसाइब ख़ान था पढ़नि जेॾी महिल इन उमिरि में बाबो ॿाहिरि वञे पोइ हुजरनि जे दरवाज़े ते ईंदी हुई तुतली ज़ुबान सां चवंदी हुई माईअ मुंहिंजो बाबो हेॾे त न आयो आहे मस्तूरात सकीना खे खणंदी हुयूं रबाब जे हवाले कनि शबीर मोटी अचे हज़रत रबाब रोई चवंदी हुई हुसैन या खणी वञेसि या सफ़र में देर न कर मुंहिंजी सकीना बेचैन थी थिए हुसैन सीने ते सुम्हारे पोइ चवंदो हो रबाब मुंहिंजे सफ़र जी थकावट लही वई सकीना में एॾो चैन थो मिले वतन छॾनि मदीने खां हलिया करबला पहुता 7 तारीख़ पाणी बंदि थियो जीअं अकबर प्यासो आहे ईअं सकीना प्यासी रुअण वारा 10 मुहर्रम जी राति इंतज़ार न कराया 10 मुहर्रम जी राति घणी देर गुज़री हुसैन जो देर कई हर हर पुफी को अची पुछे अम्मा बाबो अञा देर सां ईंदो हिकिड़ो आम रिवाज आहे पुट बि हूंदा आहिनि धीअर बि अल्लाह जी औलाद में ॾिनियूं लेकिन पुट बेपरवाह पीउ ॿाहिरि देर करे न्याणीअ खे निंड न ईंदी आहे दर खड़कंदो माउ खे वञी चवंदी मता बाबा जन आया हुजनि सैयदनि जा मुखाणियो इंतज़ार में वेठी ही त बाबा अचे कॾहिं जो हुसैन कदम अंदर रखियो बाबा बाबा करे डोड़ी हुसैन खे भाकुर पाए चई बाबा एतिरी देर
मसाइब जो मां पहिरियों जुमलो तो चवां खुदा करे तो मूंसां गॾिजी हले। हुसैन रोई चयो सकीना मुसाफ़िर जो इंतज़ार न कबो ॾिस न मां अॼु राति आहियां मता सुभाणे राति न हुजां बाबा के चुमी ॾेई चवंदी ईअं छो था चओ त मां अॼोकी राति जो महिमान पंहिंजे जागीर मां पातई ज़ंजीर। बस हिकिड़ो ई लफ़्ज़ पढ़ण थो चाहियां, इन खे तफ़सील में न वठी वेंदुमि। तव्हां ॿुधंदा आहियो न त सकीना उठ तो किरी पई, क़ुरान मुंहिंजे मथे ते रखिरायो किरी नहीं बेगैर तन केराई। रोए पई कातिल हर हर पे चवे मां को वो लफ़्ज़ न थींदो जीअं कातिल जा लफ़्ज़ आहिनि, उनखे मां पंहिंजे ज़ाकिरी लफ़्ज़नि में चवां चए तो बाक़ी जी धी रो न तुझो रोअण मूंखे तकलीफ़ थो ॾिए। हुसैन जी धीउ खे पीउ यादि आयो जेॾीमहिल रोअण बंदि न कयईं, बाह खां वठी बेग़ैरत सट ॾिनी। धरती ते आई चंद कदम उठ सां गॾु हलंदी रही, मां कीअं ॿुधायां त कीअं हली। इन खां बि सख़्त रिवायत नथो पढ़ां। अब्दुल्लाह जे नाले सां हिकिड़ो शख़्स जेको मां बयाबान में वेठो हुउमि, हुसैन खे ॻोल्हियां पियो वेठो, परे खां ॾिठमि हिकिड़ो काफ़िलो पियो थो अचे। दीद जो कयमि त कुझु माण्हू घोड़नि ते चढ़ियल हा, हिक हिक सिपाहीअ जे खुल्हे सां वॾो नेज़ो हो, उन नेज़े ते कंहिं न कंहिं ग़रीब जो सर टंगियल हो। सिपाही आया मुंहिंजे भरिसां अची सिर रखियनि, शामियानूं टंगियनि, पान पंहिंजूं सवारियूं, सभु छांव में बीठा। कुझु देरि खां बाद में जेको नंढड़ो काफ़िलो ॾिठमि, कुझु परदादार आहिनि, बेकजावा उठनि ते चढ़ियल आहिनि। हिकिड़ी बीबी आहे जेका परे खां चवंदी थी अचे, हेॾे न निहारियो असां तव्हांजे नबी जूं धीअर आहियूं। सैयदनि जा मुकाणियो हिकिड़ो क़ैदी आहे जंहिंजा पेर जे हेठां रसीअ सां ॿधल आहिनि। हिकिड़ो बेग़ैरत अॻिते वधियो, हो चहे उठ ते क़ैदी आहे, उन उठ जी नकेली में हथ विझी जेॾीमहिल सट ॾिनई न, उठ मजबूर थी ज़मीन ते किरियो, माफ़ कजो। जेॾीमहिल उठ ज़मीन ते आयो त उठ खां पहिरियां क़ैदी जी रसियूं टुटियूं, मुंहुं भर कैदी ज़मीन ते आयो। हिन कैदी ज़मीन ते आयो, मस त बीबिन पाण खे उठ तां केरायो। इंतज़ार ख़तम। चएतो हिकिड़ी नंढड़ी कैदन हुई, उन नंढड़ी कैदन अची उन कैदीअ खे चयो, भाउ जे मोकल ॾिए त मां हिन झाड़ियुनि में सुम्हां। अल्लाहु अकबर। चएतो सुती एॾी का ओजागियल हुई जो निंड अची वियसि। अचानक काफ़िलो उथियो, परदादार चढ़ी हलियूं, एतिरो जल्दी चढ़ियूं जो बीबिन खां बच्चा विसरी विया। चइनि महिलनि जे फ़ासिले ते काफ़िलो पहुतो। अली जी धीउ सॾु कयो, सज्जाद बचड़ा मुंहिंजी सकीना तोॾे त कोन्हे, न अम्मा मूं वटि कोन्हे, अम्मा फिज़ा मुंहिंजी वेढ़े जी सूंह, आकाज़ादी मूं वटि कोन्हे, कुलसूम मुंहिंजी लखीणी धीअ सकीना, आकाज़ादी मूं वटि कोन्हे। साईं फरमाए थी, सज्जाद उठ बिहार काफ़िलो रोक रहा, मुंहिंजी सकीना रहिजी वई। रोवण वारा सज्जाद फरमाए तो उठ रोकियो, मुंहिंजी सकीना भेण रहिजी वई आहे। बजाए रोकण जे बेहयान उठनि खे लकुण खयां, उठ तेज़ हलिया। अली जी धीउ फरमाए थी, हैवानो मां ज़ैनब थी चवां न हलो, क़यामत जॾहिं नाने वटि शिकायत कंदीमांव मां लख दफ़ा। उठ ज़मीन ते वेठा पंहिंजी ॿोलीअ में था चवनि, तॾहिं थी चवे जॾहिं बचो कोई न थिए। करबला में चवे हा दुनिया खे ॾसऊं हा जो ज़ैनब जो मक़ाम छा आहे। ज़दर इब्न कैस बेहया लकुड़ खयो ताज़ियानो खणी
सुनाना पिया मुझा साईं मसाब खान दा पढ़न एकड़ो उठा जेको ॿियनि उठनि खे तो चवे मथे न निहार जो ज़ैनब जे मथे ते चादर कांदा ही सजर बिन कैस रवानो थियो हमीद बिन मुस्लिम तो चवे मुझे दिल में ख्याल थियो हिनखे ॾिसी हुसैन जी धी मरी वई तो मां घोड़ो पोयां डोड़ा हमीद तो चवे ही अग में निकरी चुको हो सजर परे खाजे विसा ऐन मंझंद हुसैन जे धी जी नंढड़ियुन पेरन जूं तरियूं पेर उघाड़ा रेतीली ज़मीन ते डोड़ंदी थी वञे कॾहिं कॾहिं वारीअ जे दरे ते चढ़ी सॾ पई थी करे ओ पगदार भाउ थी हुसैन जा वफादार बचड़ा भेण जी संभाल लो हम ये जगह में भरसा आए इन बेहया पतासियाना सकीना के हया हा मां आवाज न हुसैन की धी के न मार जा उठी मां के सहारो जो समझे मुझे पोया भी के दी चाचा बचाए नाने वट सिफारिश कंदी नाना के चौनम नाना बिया मारी दा हे मुखे बचाए हो हमीद के तो भरसा की मां आ हुसैन जी धी मुसाजर जी घोड़े ते वे तो के खड़ी हला मथे मो करे जदी तो सा वेहण मुजो हराम थोड़े जो उम्र की नंढड़ी आया तो बतूल बीबी तू एतरो पद किए कंदी जदी घोड़ो अगियों डोड़ाए मां तुझे कड भजंदी हमी जदो बकत मां घोड़ो हलियो समझम त सकीना कैसा गालाईंदी थी अचे कोठे जो निहारे मुझे पासे ने मोह करे जदी हेरे न निहार मुसा अम्मा ज़हरा गद इंतजार तो जो खत्म कया नंढन बारन जो दस्तूर के उनन के मारे वडन के दाह दीदा है हमी के तो काफिले सा सकीना के मिलायम सोचा पे बैठो दिसो हुसैन की धी ते हेडो जो जुल्म थियला दाह के खेती तो न हुसैन दे वई न ज़ैनब दे वई न सज्जाद दे वई न कुलसूम दे वई न फिज़ा दे वई उन्हें घोड़े की गर्दन जे भरसा आई जे घोड़े की गर्दन में गाजी जो सर बदल हो भरसा में जदी अलमन वारा ए निगार मानी किताबियां न जली दी आई जिंदान में आया अदा दराज टाइम की दो सदकदी बाबा मुके मिट्टियते निंद्र थी अचे बाबा सैयदन जा मुकानिया जरिमल पर्दादार रुन्यो ताहिर बिन अब्दुल्लाह दमश्की जतो यजीद जो सर मुनी झोली में ए बेहया अख खोले मखो पुछा तो करे जा सज्जाद मरी वियो मुझे मास ज़ैन राज़दीन न मरी वियो हुसैन की नंढड़ी थी अकाब में बाबो हुसैन की धी बाबे के ख्वाब में ॾिठो कीअं बस कंदी कदी हुसैन जो सर मोकिले ॾेसि जीअं हुसैन जे सिर जो नाम आयो सिपाही सिर खयो सज्जाद की नज़र पई उथी बि जदो अस्सलाम अलैका या अबा अब्दुल्लाह मुझा मज़लूम बाबा कैदी पुट जो सलाम
धीअर राज़ी हो बाबा कई थी पुट जो सलाम बाबा सज्जाद जो सलाम मुझे भीमा और इमाम सकीना जे सिर सज्जाद हुसैन जो सर खयो रुमाल मथा थाल में सर जीअं सकीना जे भरसा आयो सज्जाद शबीर जी थी फरमाए सज्जाद मां तो बाबे के पैके सॼा तू मानी खणी आयो सज्जाद फरमाए तो भेण मानी न है बाबे जो सर रुमाल हटाए उठल बाबो नजर आया मोते मोर की जते बाबा ॾिस मां कातलन जे घोड़न जे पोयां डुकंदी आहियां ओ बाबा मूंखे मारींदा आहिनि बाबा मुंहिंजा दुरणी लाथन जो वरी पाइण जड़ी न रही हुसैन जी मां राज़ी हुसैन जी यतीमा के तो रोज़ दुनिया जो कोई गम नसीब न थे सादा जा मुकानी आओ पहिरियों वैन थी करे बाबा तुझे गर्दन जो रगो कहीं कटियूं बाबा तुझी रत सां ॾाढ़ी कहीं रंगीन कई हिकिड़ो जुमिलो थी चवे बाबा शल मूंखे अखियूं न हुजनि तो जरे ग़रीब बाबे के हीअं न ॾिसां वैन कंदे कंदे चुप कयईं सज्जाद भॼंदो आयो लफ़्ज़ ते हथ रखी चवंदो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अम्मा सकीना मोकिलाए उन टोले में दफ़न थी उलमा खां जेॾी महिल वॼा पुछी वई उन चोले में छो जवाब मिलियो जेकॾहिं चोलो जुदा पियो थिए जिस्म जा हिसा गॾिया पिया अचनि सज्जाद फरमाए तो उन चोले में दफ़न कयो त जेके शामिल ग़रीब दामन के बाद आखिरी रिवायत ॿुधो दुआ दफ़न थी सकीना शाम खां रहाई पाए ज़ैनब मोटी आई मदीने मदीने जी हिकु औरत सवाल कयो ज़ैनब ही वार अच्छा कॾहिं थियई वाली दीदी ही कमर कॾहिं झुकई साईं फरमाए थी वार अच्छा थिया कमर तॾहिं झुकी जॾहिं सकीना जो मयत मिटीअ ते ॾिठमि चुनी ॾेई चयोमांसि वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे कॾहिं त सीने ते सुम्हंदी हुई अॼु मिटीअ ते सुती पई आहे हुसैन जी नंढड़ी धीउ अला लानतुल्लाह अला मुहम्मद अला लानतुल्लाह ये मुंहिंजा बच्चो जवान नथो मोटाया जो भेड़ खाई कीअं सजा किबला दुनिया जो दस्तूर जड़ी मन माईत खणबो त हीअं सजाद करण वारे अथनि कायनात में ही अकेलो जनाज़ो जंहिंजे खणण वारे जा बि हथ ॿधल जनाज़े जा बि हथ ॿधल आहिनि रोई चवंदो हूंदो केॾी न क़िस्मत अजीब खुदा बंदा इन मजलिस के
बानियान जे मकसदन के पूरो फरमा, मजलिस के कबूलियत जो शरफ अता फरमा। मुझे अल्लाह जेके ॿुधण वारा आहिनि उन्हनि जो हाजतूं पूरी फरमा, बीमारनि खे शिफ़ा ॾे, परेशाननि जी परेशानी दूर फरमा। मुझे साईं जे सदको मुंहिंजे बच्चे खे मौला भेण अता करे। हुसैन जी मां ॾिसां पुट मुंहिंजा जे भेण जी दुआ थो घुराए, अल्लाह तोखे भेण ॾींदो कॾहिं दड़को न ॾिजाए। कॾहिं जो पीउ जे मरण खां बाद भेनर पीउ जी या क़िस्मत आहे हुसैन जे भेनरुनि जी अल्लाह नवाज़े परेशानन की परेशानी दूर फरमा, मुश्किलातों आसान फरमा। मुझे अल्लाह अली और ज़हरा के वास्ते सैयदा हज़रत सकीना के दुखन तकलीफ़ के सदक़े मुझे मालिक इल्तिजा था कयां, जिते जिते अज़ादार हुसैन रहम था उनकी हिफाज़त फरमा। या अल्लाह हथ जेके खयां तो 14 मासूमन के सदक़े मुझे मालिक हथ असांजा खाली न मोटाए। तमाम मोमिनीन जो तमाम तर हाजतूं पूरियूं फरमा, बानियान जे रिज़्क़ रोज़ी इज़्ज़त में इज़ाफ़ो फरमा। मुझे अल्लाह इन्हनि जे घरनि ते रहमतुनि जो नुज़ूल फरमा। ऐं मुझे करीम रब तो 14 मासूमन के वास्ते हर अज़ादार जी हर दुखियाई दूर फरमा। मुझे मौला करबला जे नवाब के वास्ते असां के भले थियण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। हर वो अमल कयूं जंहिंमें तुंहिंजी ज़ात राज़ी हुजे, हर उन अमल को नफ़रत हुई जंहिंमें तुंहिंजी ज़ात नाराज़ थी। आख़िर में जेतिरो भी मजमूआ मां गुनाहगार जे लाइ तव्हां रोंदे अखियुनि सां दुआ अल्लाह अली और ज़हरा जे सदके साईं सकीना जे सदके मां गुनाहगार जो हालत ज़माने जे इमाम जे ज़ुहूर में मालिक ताजील रब्बना आतिना फिद्दुनिया हसनतन व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला